बुकेरा शरीफ वेठो ॻोठ दरिया ख़ान मसरक जे रहवासियुनि भील बिरादरी जो बासर जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ वेठो ॻोठ दरिया ख़ान मसरक जे रहवासियुनि जगू भील, रामचंद भील, खानू भील, मजनू भील ऐं ॿियनि घुमराणी बिरादरी जे बासर जी नाजाइज़नि ख़िलाफ़ दाहींदे चयो त असां अमन पसंद रहवासी आहियूं। इलाइक़े जा कुझु शिरपसंद बासर अज़ीम घमराणी राति देर सां असांजे घर में दाख़िल थी हथियारनि ऐं लठियुनि जे ज़ोर ते मुंहिंजे नाबालिग धी जीजी भील खे मुबैना अगवा करण जी कोशिश कई। हुननि दाहींदे चयो त 1 महीनो अॻु अज़ीम घमराणी ऐं संदसि साथी मुंहिंजी धी खे मुबैना अगवा करे खणी वियो हो, जंहिंखे उमरकोट पुलिस गिरफ़्तार कयो हो। असां उमरकोट पहुची पुलिस खां पंहिंजी धी जीजी भील खे वापसि वठी आयासीं। उन बाद असां मथां 1 महीने खां बासर अज़ीम घुमराणी, शाहज़मान घुमराणी, करीम बख्श घुमराणी, इमरान ऐं ख़ुदा बख्श घुमराणी असांखे मुसलसल धमकाए परेशान करे रहिया आहिनि। एनसी दाख़िल थियण बावजूदि पुलिस बासर धुरियुनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई अमल में नाहे आंदी। हुननि एसएसपी टंडो अलहयार अब्रेज़ अली अब्बासी खां मुतालबो कयो त बासर अज़ीम घुमराणी समेत मुलविस समूरनि माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।